हौसला चढ़ियल हूंदा आहिनि, मथे हूंदा आहिनि, उन्हनि जे हौसलनि में ताक़त बि हूंदी आहे, उन्हनि जी उॾाम बि अहिड़ी हूंदी आहे चील जहिड़ी। त असां ओड़ा ई आहियूं, असां चील जहिड़ा आहियूं सिंधी, ईअं उॾामंदा आहियूं, ईअं उॾामंदा आहियूं कि हेठियां दुनिया ॾिसंदी रहिजी वेंदी आहे। त साथियों, अॼु कोई अहिड़ो खेत्र कोन्हे जिते असांजा सिंधी न हुजनि, पर जॾहिं असां नई टहीअ जी ॻाल्हि था कयूं, युवा सोच जी ॻाल्हि था कयूं, त अहिड़ी युवा सोच वारा असांखे अञा ॻोल्हणा था पवनि। कॾहिं कॾहिं असां सर्च कंदा आहियूं कि किथे असांजा युवा सिंधी अहिड़ा मौजूदु आहिनि जिते अलॻि तरीक़े जो कमु थी रहियो हुजे। अॼु हिते मूंखे तव्हां सभिनी खे ॿुधाईंदे बेहद ख़ुशी थी रही आहे कि हीउ जेको तव्हां हिते असांजो भाउ ॾिसो पिया था न, मोहित शेवानी जेको पासे में बीठो आहे, इहो दुनिया भर में पंहिंजी हिकु सुञाणप त क़ाइमु करे चुको आहे, पर हिन जे ज़रिए असांखे अहिड़ियुनि अहिड़ियुनि शख़्सियतुनि सां मुलाक़ात थी रही आहे कि असां फ़ख़ुरु महसूसु करे रहिया आहियूं। ऐं अॼु असांजे लाइ फ़ख़ुरु महसूसु करण वारी ॻाल्हि इहा आहे कि हिन हिकु शख़्स खे उहो हिते जंहिंखे वठी आयो आहे, उहो युवा बि आहे, जोशीलो बि आहे, जवान बि आहे, ऐं हुनजी सोच सिंधी अथसि, हुनमें विनम्रता बि आहे, छो त हुन सां ॻाल्हाइण थियो तॾहिं ख़बर पई। सुभाणे हिकु फिल्म सुभाणे रिलीज़ थियण वारी, कल्ह थी वई आहे हिकु फिल्म रिलीज़, जंहिंजो नालो तव्हां सभिनी ॿुधो हूंदो, XXL। केतिरनि ॼणनि ॿुधो आहे? कमॉन, हथ त मथे खणी ॿुधायो, केतिरनि ॼणनि ॿुधो आहे? सतराम जी, तव्हां पुठियां ॾिसी था सघो त हिन फिल्म जो डायरेक्टर, तव्हां सभिनी खे अलाए ख़बर आहे अलाए कोन्हे ख़बर, पर हिन फिल्म जो डायरेक्टर असांजो हिकु सिंधी नौजवान अथव। ख़ुशी थियव या न थियव? आई एम गेटिंग गूज़बम्स। ख़ुशी थियव या न थियव? ॿुधायो, ख़ुशी थियव या न थियव? हिकु फिल्म जो डायरेक्टर असांजो सिंधी नौजवान सतराम रमानी, मां ॾाढे सिक सां, ॾाढे प्यार सां, ॾाढे सम्मान सां इनवाइट करणु चाहींदसि सतराम रमानी जी खे स्टेज ते। ताड़ियूं बंदि न थियणु खपनि, छो त हीउ नौजवान अञा ॾाढो अॻिते वधण वारो आहे। मां टीचर पीताम्बर धनवानी साहब सां अर्ज़ु कंदसि ऐं दातुक शाह जी सां अर्ज़ु कंदसि कि उहे अचनि ऐं सतराम रमानी जी खे पखर पाए करे हिते उन्हनि खे सम्मानित कनि। ऐं ताड़ियूं बंदि न थियणु खपनि दोस्तो, इन करे कि हर खेत्र में सिंधी अहिड़े नौजवाननि जे अॻिते अचण ते बि हिन सां घणाई प्रेरणा वठंदा, हिन खां घणाई इंस्पिरेशन वठंदा। ऐं मूंखे लॻो कि कॉलेज में पढ़ण वारो छोकिरो हूंदो, मोहित ॿुधायो त ॾिठो मांसि त, पर मोहित पोइ सम्झायो कि केरु आहे, त सम्झ में आयो त आई वॉज लिटिल बिट सरप्राइज। ऐं मोहित ज़रूरु हिन जे बारे में ॿ ॻाल्हियूं चवंदो। सतराम सां जी हिकु पहिरीं ॿी फिल्म आई आहे ज़ी5 ते, हेलमेट, ऐं हींअर सोनाक्षी सिन्हा उमा कुरैशी जी कल्ह फिल्म आई, ऐं सुठो बिज़नेस कई रही आहे। ॾाढे टाइम खां पोइ टी सीरीज़ जो प्रोडक्शन आहे, ज़ोरदार तालियूं हिन दफ़ो, ऐं हिकिड़ो कमिटमेंट खपे कि असां सभु सिंधी वञी करे ॾिसंदासीं इहा फिल्म। सॉरी, थैंक यू मोहित, मेरे को मोहित ने बोला है करप्ट किया है। एनीवे, मां पहिरीं ॻाल्हि त हिन शख़्स जो ॾाढो धन्यवाद कंदसि कि असांजा अहिड़ा सुठा फिल्म प्रोड्यूसर्स सिंधी बि आहे, ऐं मूंखे पक आहे कि तव्हां असांजा जेके इनकमिंग जनरेशन सिंधियुनि जी आहे, तव्हां उन्हनि खे कंहिं न कंहिं रोल में, कंहिं न कंहिं पिक्चर में उन्हनि खे ज़रूरु खणिजो, जीअं असांजा इनकमिंग जनरेशन फिल्म प्रोड्यूसर बि हुजनि। ऑफकोर्स आई नो तव्हां मोहित शेवानी खे हेल्प करे रहिया आहियो, त मां चाहींदुसि कि ॿियनि खे बि तव्हां हेल्प कयो, प्लीज़ थोरो कुझु कमिट करे वञो। पहिरियों त दादा थैंक यू हिते इनवाइट करण लाइ। मूंखे अपेक्षा कोन हुई कि एतिरा सिंधी ईंदा ऐं हिकु साथ हूंदा हिकु छित जे हेठो, जो पहिरीं बार थो ॾिसां मां। त काथों न काथों मां बि जाथो चालू कयो हुयो, उहो प्रेरणा मूंखे मुंहिंजे पप्पा खां मिली, ऐं उन्हनि हिकु ॻाल्हि ज़रूरु सेखारी कि पंहिंजा रूट्स ज़रूरु असांखे मेंटेन करे रखणा आहिनि, चाहे असां केतिरे बि मुक़ाम ते पुॼूं, छोकी असांखे ख़बर आहे सिंधी हमेशह हिकु मुक़ाम ते पुॼंदा ई आहिनि, त उते केतिरे बि मुक़ाम ते पुॼूं, पंहिंजा रूट्स न आहिनि भुलणा। त काथे न काथे इनहेरेंटली मुंहिंजे अंदरि बि हिकु ॻाल्हि आहे कि मूंखे कुझु न कुझु अहिड़ो करिणो आहे जेको सिंध जे बारे में, सिंधियुनि जे बारे में कुझु ॻाल्हायूं पिक्चर जे बारे में। मां अगरि कोई पिक्चर खणंदो आहियां त मुंहिंजी जेकी पहिरीं पिक्चर हुई उहा कॉन्ट्रासेप्टिव्स ते हुई, सोशल इशू हुई। सेकेंड फिल्म आहे उहा मोटापे ते आहे कि हिकु सोसाइटी कीअं ॾिसंदी आहे प्लस साइज़ फीमेल्स खे। त कहीं ना कहीं मां ॻाल्हाईंदो आहियां सोशल इशूज़ या पर्सनल इशूज़ जे बारे में। त असांजो सिंध जो इशू, सिंधियुनि जो इशू त ॾाढो वॾो इशू आहे, त कॾहिं न कॾहिं मूंखे मौक़ो मिलंदो त ज़रूरु हुन बारे में बि ॻाल्हाईंदुमि फिल्मनि जे ज़रिए। थैंक यू सतराम जी, एंड आई होप यू विल फुलफिल योर वर्ड्स फॉर आवर इनकमिंग जनरेशन। थैंक यू सर, थैंक यू वेरी मच।
घणी घणी महिरबानी सतराम जी। मां हिकु ॻाल्हि ते ॾाढी ख़ुशि थियमि जॾहिं हिननि जे पिता साहिब सां मिलियनि। हिननि जे पिता साहिब जिते बि वेठा आहिनि उते ॿुधी बि रहनि, हुननि जे लाइ हिकु भेरो ज़ोरदार ताड़ियूं वॼाए छॾियूं, छो त हू पाण राइटिंग लेखन कंदा आहिनि, लिखंदा आहिनि ऐं सिंधी नाटक बि हिननि लिखिया आहिनि। हिननि जी मम्मी बि हिते मौजूदु आहे ऐं सतराम जी वाइफ बि AGSA हिते मौजूदु हूंदी त उहा बि उठी जल्दी ॻाल्हि न आई आहे, नंढो ॿार त सतराम जी ॾाढो सफलता खे हासिलु कंदा, अहिड़ी असांजी शुभेच्छाऊं। हाणे मां घुराए रही आहियां असांजी हिन 2 ॾींहंनि खां तव्हां हिकु ख़ूबसूरत हिते कंहिं ॿाहिरि कॉम्प्लीमेंट ॾिनो की उर्वशी मेनका, त सचपच उहा असां सिंधियुनि जी उर्वशी ऐं मेनका ई आहे, सिमरन आहूजा, जंहिंखे असां आईफा अवॉर्ड्स में बि घणेई भेरा ॾिसंदा आहियूं कि उहा उते एक्टिंग कंदी आहे ऐं सिंधियुनि जो घाट मथे कंदी आहे, असांखे फ़ख़ुरु महसूसु कराईंदी आहे। मां सिमरन आहूजा खे इनवाइट करणु चाहींदसि हिकु सां अचे, ज़ोरदार ताड़ियूं साथियों, हिन जे लाइ बि ताड़ियूं थियणु खपनि, हिन बि असांखे फ़ख़ुरु महसूसु करायो आहे। ऐं मां सिमरन सां रिक्वेस्ट कंदमि कि असांजे AGSA जे सभिनी मेंबर्स खे घुराए करे उन्हनि जो हिते असांजो ग्रुप फोटो ऐं जेको बि हुनखे प्रोसेस हलाइणी आहे, तंहिंखां पोइ असांजी कल्चरल इवनिंग अञा घणेई कुझु बाक़ी आहे। ओवर टू सिमरन। Thanks to you. Let's give it up for our best stand-up, the one and only Kavita Rani. Thank you so much. प्यार सां प्रेम सां तव्हां सभिनी खे जय झूलेलाल। दिल जूं ॻाल्हियूं करण जो ई ख़ूबसूरत असां सभिनी खे मौक़ो मिलियो। Ladies and gentlemen, it gives me great honor and privilege to welcome you all on behalf of the 27th Sindhi International Sammelan, brought to us by the Alliance of Global Sindhi Associations and presented by Suhina Sindhi Pune. Of course, asanja hite diplomats, dignitaries, pure vishwa ma aaya hain, hik thi kare to celebrate Sindhi and Sindhiyat. असांखे बेहद गर्व आहे, लेकिन अॼु मां तव्हां सभिनी खे चवणु चाहींदमि, हे सभु तव्हां जेके बि हिते वेठा आहियो, असांजा लेजेंड्स, तव्हांजे करे असां सभु अॻियां वधिया आहियूं। तव्हांजे करे असांखे सिंधीअ जी ख़बर पई, असांखे ख़बर पई कि असांजो कल्चर छा आहे, असांखे ख़बर पई कि असांजी हेॾी ख़ूबसूरत फैमिली आहे जंहिंखे ऑफकोर्स असांखे मिलण जो त मौक़ो मिलंदो आहे, लेकिन असांखे बेहद चाहींदा आहिनि एंड ऑफकोर्स एट द सेम टाइम सभिनी खे हिकु कंदा आहिनि। त अॼु मां तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट कंदमि, ज़ोरदार ताड़ियूं हुजनि फॉर ऑल आवर लिविंग लेजेंड्स। साढी 3 decades खां, more than 3.5 decades, that the Alliance of Global Sindhi Associations was formed, and ladies and gentlemen, जेके असांजा फाउंडर हुया, we need to truly thank them from deep within our hearts. Of course, हुन जो नालो बि प्रेम आहे ऐं असां सभु कनेक्टेड आहियूं सिर्फ़ु प्यार सां, प्रेम सां। A humble thanks to Prem Lalwani sir, and also we like to thank Kallu Thadani sir, जंहिं फॉर्म कयो AGSA इंटरनेशनल जेको प्लेटफॉर्म ॾिनो, जिते उन्हनि खे लॻो कि अचो त असांजो देश त आहे प्रेम सां ठहंदो, जिते बि हूंदासीं असां प्रेम सां वसिजी वेंदासीं। So a humble thanks to both our founders. Ladies and gentlemen, तव्हां सभिनी खे AGSA जी फैमिली सां मिलाइण जो मूंखे बेहद फ़ख्रु आहे, छो त उन्हनि प्लेटफॉर्म ॾिनो असां सभिनी खे कि असां वर्ल्ड घुमूं, सभिनी सां मिलूं, बिज़नेस कयूं, कल्चर एक्सचेंज कयूं, एंजॉय कयूं ऐं फील प्राउड कयूं। सभई चओ अयो लाल, सभई चओ। Ladies and gentlemen, let's welcome our honorable president. It gives me great pleasure जे of course एतिरो कमु कयो आहे AGSA जे लाइ, every single soul जेके हिते अचनि था उन्हनि कमाल कयो आहे। यूथ सिंधीज़, असां चवंदा आहियूं यूथ अॼुकल्ह वेल पार्टनर ॻोल्हणु सभिनी खां मुश्किल ॻाल्हि आहे, त हुननि यूथ विंग चालू कयो जिते यूथ अची करे एंजॉय कंदा आहिनि असांजे इंटरनेशनल AGSA जे सम्मेलन में। Please join me with a loud round of applause. We'd like to invite our honorable president, Dr. Shalajal Ranai, and his first lady, Anita Ranai ji. Please, you're on stage. Partners जी शुक्रगुज़ार आहियां, छो त हे तव्हांखे वक़्तु ॾींदा आहिनि, इन करे तव्हां हेतिरो कुझु करे सघंदा आहियो। Humble thanks to you, lovely lady, our first lady. You're looking so pretty tonight. Thank you. Ladies and gentlemen, yeah, let's welcome. It's absolutely a great honor for us to welcome our immediate past president. May we please invite the very amazing and magnificent woman of substance, Ramola Motwani ji, from the United States of
America. And our Honorable President is from Malaysia. Let's continue the applauses, ladies and gentlemen, as we would like to please request our Executive Vice President. Ladies and gentlemen, please join me in welcoming Mr. Manohar Dev sir. Jai Jhulelal sir, thanju tahe dil sa swagat hai. Wow, ma'am. Who always impresses us in every avatar of hers. Please, ma'am, everyone in the center. Let's continue the applauses, ladies and gentlemen. असांजो पास सम्मेलन हुयो 2019 में तॾहिं खां मां उॾण त सिखियमि भले असां शिप में हुयासीं रॉयल कैरिबियन जे लेकिन मां तव्हां सभिनी खे ॿुधाइणु चाहींदमि मां अञा ताईं उॾाईं थी. Maybe please give it up for the very beautiful couple at first, our Vice President. A huge round of applause for respected Satish Rai Singhani sir and his lovely lady Nisha Rai Singhani. जे लगातार 3 महीना असांजे AGSA शो खां पहिरीं जॾहिं असां क्रूज़ में बार्सिलोना में वियासीं लगातार 3 महीना हर रोज़ डिस्कस कंदा हुआ about the Sammelan. Thank you very much Satish sir, Amola ma'am and Nisha ma'am. असां सां जाम जल्द जुड़ंदा. It's a huge honor for us, dear sir. Please, ladies and gentlemen, let's continue the applauses for our very own Bhishma Pita of our Sindhi Samaj, respected Murli Adnani sir, who is, I call him a young legend for the kind of energy in NKI and जिनका नालो ही कृष्ण भगवान वांगुरु आहे हमेशह खिलंदा रहंदा आहिनि ऐं मुस्कुराहट सभिनी खे सेखारींदा आहिनि कि बस इहो ई हिकु आहे. Humble thanks to you. असांजे भारत देश मां आहिनि मुरली अदनानी sir. Thank you dear sir. A very lovely lady, our honorary secretary, and you look so amazing in black. Maybe please give it up for Kamal Lala ji, please ma'am. A very lovely lady. मां ॿुधायां तव्हांखे AGSA is it's more than 3.5 decades, but then ladies phenomenal work you are, and you all are an inspiration to all of us across the world. We salute you to all our lovely ladies. Ladies and gentlemen, let's truly continue our lovely applauses for our board of directors. Asanja Tamam, renowned scientist all the way from the United States of America. One more time, Dr. Dayal Meshri sir, please. Thank you, sir. Maybe please, also our past president, Dr. Dayal Meshri, sir. Thank you, sir. Maybe please kindly also welcome. Yes. Maybe please, ladies and gentlemen, kindly welcome respected Lal Motwani, sir, who's also our board of directors and our past president as well. Lal Motwani sir, thank you. तव्हां हमेशह इंस्पायर कंदा रहंदा आहियो यूथ खे कि तव्हां अॻियां वधो असां तव्हां सां गॾु आहियूं सपोर्ट ॾींदा आहियो. And the youth ambassador also for our very own AGSA family, Mr. Rajesh Nagpalji, again from the United States. Let's welcome him as well. Ladies and gentlemen, let's give it for a phenomenal family of Alliance of Global Sindhi Associations here at the utmost prestigious 27th International Sindhi Sammelan, brought to us by Suhina Sindhi Pune. May I please request our very dynamic leader, the visionary leader, Dr. Pitambar Peter Dalwani, to kindly join all our esteemed dignitaries here on stage, please. असां तव्हां सभिनी जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं. तव्हांखे थोराईंदा आहियूं कि तव्हां असां सभिनी खे एॾो अॻियां वधायो. Our humble thanks to each and every dignitary present here. Ladies and gentlemen, असां सां गॾु the very young and dynamic director and Satnam sir, जिनजो unveiling मां last week कयो with Sonakshi Sinha, and of course the lovely lady. So congratulations, thank film कल release थी आहे. Well, double XL था ज़रूर ॾिसण वञो theaters में. Huma Qureshi and Sonakshi Sinha. Satnam, always a pleasure welcoming you here. And of course our honorable member of parliament असांखे जल्द join कंदा. But for now, I'm thankful to each and every one of you कि तव्हां सभिनी जे करे असां अॻियां वधिया आहियूं, ladies and gentlemen. And more than 4.5 decades, almost 5 decades खां Global Sindhi Council and the founder of Sayog Foundation, Dr. Ram Jabrani Sarityan and Sainjan Hari Om. Humble thanks to all of you. Maybe please welcome Neelam ma'am. Neelam ma'am is here, and I also want to welcome Dimple here. Please, Mrs. Neelam
Dalwani ji and Dimple Dalwani ji for here. Peter sir, I'm going to please request you to do our tradition and just wear them the shawl. Asanja ji ko ajrak shawl painda. Rajesh, wait. Peter sir. Sure sir, sure sir. Thank you very much. Our humble thanks. Ladies and gentlemen, Achyuta Sadhya Madhuta. And of course, at the same time, Mata Sabni ke chana China, ki tama sab ite hindu thyayo, of course, tama representa kayo taje city ke, taje country ke, as of course, Sajo Sindhis are connected with love. May I please, Nisha ma'am. Sorry, I was a bit late and I had to do some important work as Ramola asked me to do. And thank you so much for coming to this Sammelan. It's very important. हमारे जैसा भी तमाम घरा मानू इधर से जुड़िया हैं AGSA सा Sindhi Sammelan सा we are very grateful to everyone. Thank you so much. Keep coming back every year. Jai Jhulelal. हमेशा कंटिया रहो असां सां. निशा मैम तव्हां जॾहिं ईंदा आहियो राइट टाइम थी वेंदो आहे डिम्पल बि हाणे आहे त सेंटर में हिकु फोटो कढायूं डिम्पल थैंक यू त साथियों जीअं त तव्हां सभिनी खे असां टाइम खां थोरो सो अॻिते हली आहियो जेको असांजो मक़सदु आहे हिते रिकग्निशन जो ऐं कल्चर खे अॻिते वधाइण